जहाज रिकॉर्ड कराइण जे लाइ वञी रहिया हुआसीं त पुलिस जो हिकिड़ो नारवा सलूक ऐं उहे लठियूं या उहे धकण उहे धिका ॾियणु जंहिंजे करे जेको आहे सो धक लॻण करे आउं किरी पियुसि ऐं मुंहिंजे हथ में शाह जो रिसालो जेको हितां शहीद थी वियो हलियो किरी पियो ज़मीन ते ऐं मुंहिंजो यकदारो जेको जंहिं ते आउं ॻाए वॼाए घर जो गुज़र सफ़र कंदुसि उहो टुटी पियो भॼी पियो। वरी मथां पुलिस जॾहिं अचे थी पुलिस वारा असांखे चवनि था आप हमारे बेटे जितने हो पुटन जेतिरो ही, अच्छा इसमें कि आप हमसे बात करें। मैंने कहा भाई आपसे पुलिस वालों से मैं क्यों बात करूं, मैं आपसे बात नहीं करूंगा, अगर नहीं करोगे तो कल बेटा पछताओगे आप। मैंने कहा मूँ चयोमांसि त तव्हां या मूंखे धमकी था ॾियो या दिलासो था ॾियो, जेकॾहिं इहो तव्हां दिलासो था ॾियो त पंहिंजो पाण वटि रखो, बाक़ी जेकॾहिं धमकी था ॾियो असां पुरमुन माण्हू आहियूं, तव्हांखे अहिड़ो शौक़ु आहे कचेरी जे धाड़ेलनि वटि वञूं। बहरहाल असांखे हुतां माना लठियुनि सां ऐं असांजे हिकिड़ो दोस्त इंजर्ड थी वियो, शाह जे रिसाले जी तौहीन कई वई, असांजे साज़नि जी तौहीन कई वई ऐं असांजा हिकिड़ो नारवा सलूक कयो वियो। उनखां पोइ असां हिते कैंप ते इन वक़्तु मौजूदु आहियूं। अॻिते जो लाइअमल इहो आहे जेकॾहिं 24 कलाकनि में असांखे जॉइनिंग आर्डर माना इहो नोटिस जेकॾहिं नथा निकिरनि या नथो कढियो वञे त असांजी हाणे जेका एहतिजाजी कैंप उहा हाणे असां बुख हड़ताल में कन्वर्ट कयूं था।